उन माण्हू लाइ ख़ुशख़बरी आहे जंहिंजे आमाल नामे में घणी इस्तिग़फ़ार हुजे। ख़ुशख़बरी आहे उन माण्हू जे लाइ, तूबा आहे, भलाई आहे, जन्नत जा इनाम आहिनि उन जे लाइ जंहिंजे आमाल नामे में घणो इस्तिग़फ़ार कयल हुजे। बख़्शिश अल्लाह ताला खां गुनाहनि जो जी माफ़ी ऐं इस्तिग़फ़ार घणो हुजे। इन जे लाइ अल्लाह जे हबीब फरमाए त ख़ुशख़बरी आहे। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मन अहब अन तसुरहु सहीफ़तहु फलयुक्सिर फ़ीहा मिनल इस्तिग़फ़ार। जेको माण्हू चाहे थो त उन जो आमाल नामो उनखे ख़ुशि करे, क़यामत जे ॾियारे इंसान जा आमाल नामो उन जे हथनि में ॾिना वेंदा। खुश नसीब हूंदा जंहिंजे सॼनि हथनि में आमाल नामा ॾिना वेंदा, बदबख़्त हूंदा जंहिंजे खपनि हथनि में आमाल नामा ॾिना वेंदा। हे कुलनि ते मलाइक वेठा आहिनि, तव्हांजा अमल लिखनि पिया, हर अमल नंढो या वॾो। तव्हां सुता पिया आहियो, उहे मलाइक तव्हांजो सुम्हण बि लिखंदा। तव्हां ॻाल्हायो था, उहे मलाइक तव्हांजो ॻाल्हाइण बि लिखंदा। ज़रो ज़रो तव्हांजो अल्लाह ताला मलाइकनि खे नोटबुक ॾेई मोकिलियो आहे, उहे तव्हांजो लिखनि पिया। ये आमाल नामा क़यामत जे ॾियारे पेश थींदा। अल्लाह ताला फरमाईंदो हे तव्हांजो आमाल नामा पढ़ो, कहिड़ा अमल कया हुयो दुनिया में, असां खां विसरी विया, उन मलाइकनि खे यादि आहे, उन आमाल नामे में लिखियल हूंदा। मदीने वारे साईं फरमायो जे घणो इस्तिग़फ़ार कयो, अल्लाह खां घणी माफ़ी वरिती, जेको चाहे थो त उनजो आमाल नामो क़यामत जे ॾियारे ॾिसे त हे ख़ुशि थिए, तव्हांखे ख़ुशी पहुचे, आमाल नामो ॾिसी ख़ुशी पहुचे। फलयुस्तक्सिर फ़ीहा मिनल इस्तिग़फ़ार। मदीने वारे साईं फरमायो त पोइ तव्हां घणो इस्तिग़फ़ार कंदा कयो, क़यामत जे ॾियारे जॾहिं तव्हां आमाल नामो ॾिसंदो त तव्हांखे अल्लाह ख़ुशि करे छॾींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वल्लाहि इन्नी ला अस्तग़फिरुल्लाह व अतूबु इलैहि मिनल यौमि अक्सर मिन 70 मर्रतिन। तव्हां इस्तिग़फ़ार छो नथा कयो, तव्हां अल्लाह खां बख़्शिश छो नथा तलब कयो, हालांकि मां अल्लाह जो नबी आहियां। साईं फरमायो अल्लाह जो कसम आहे, मां ॾींहं में 70 भेरनि खां वधीक अल्लाह ताला खां बख़्शिश तलब कंदो आहियां। अल्लाह जो नबी अल्लाह ताला जे हबीब खे मुकल्लफ़ आहे ॿुधायो त अल्लाह ताला बाइसे तख़लीक़े काइनात बनायो ई मदीने वारे साईं खे आहे। जन्नत ठही महबूबनि जे लाइ आहे, पर महबूब असां उम्मतुनि जे लाइ इस्तिग़फ़ार कंदा हुया। साईं फरमाए मां 70 भेरा अल्लाह खां इस्तिग़फ़ार कयां थो, तौबा चाहियां थो पंहिंजी उम्मत जे लाइ। पोइ तव्हां छो नथा इस्तिग़फ़ार कयो? असीं त गुनहगार आहियूं, असीं खाती आहियूं, ऐं असांजे मथां त लाज़िम आहे त असीं इस्तिग़फ़ार घणो कयूं। हबीब करीम फरमायो तूबू इलल्लाह, अल्लाह ताला ॾांहुं तौबा ताइब थियो। फइन्नी अतूबु इलैहि मिन कुल्लि यौमिन 100 मर्रतिन। तव्हां तौबा ताइब नथा थियो, हालांकि मां अल्लाह जो नबी आहियां, ते बावजूद बि मां ॾींहं में 100 भेरा तौबा ताइब थींदो आहियां, 100 भेरा ताइब थींदो आहियां। पंहिंजी उम्मत जे लाइ थींदा हूंदा 100 दफ़ा महबूबनि फरमाया मां ताइब थियां थो, तव्हां छा जे लाइ अल्लाह जी तरफ़ इस्तिग़फ़ार नथा कयो? मुंहिंजा दोस्तो, त इस्तिग़फ़ार तमामु वॾी शइ आहे। जंहिंखे इस्तिग़फ़ार नसीब थी वञे, पंहिंजे गुनाहनि ते इस्तिग़फ़ार माना पंहिंजे गुनाहनि ते ताइब थियणु, शर्मिंदा थियणु, अल्लाह खां उन गुनाहनि जी माफ़ी वठण खे इस्तिग़फ़ार चइबो आहे। इस्तिग़फ़ार लफ़्ज़ जी माना आहे बख़्शिश तलब करणु, माफ़ी तलब करणु, अल्लाह खां माफ़ी वठणु। जेके गुनाह थी विया, पोइ इंसान खे पंहिंजे गुनाहनि जी यादगिरी आहे त मूं कहिड़ो गुनाह कयो, ज़ाहिरनि कहिड़ो गुनाह कयो, बातिननि कहिड़ो गुनाह कयो। केॾीमहिल वेही पंहिंजे गुनाहनि खे यादि करे पोइ उन ते अल्लाह ताला वटि शर्मिंदा थी माफ़ी वठे, अर्ज़ु कयो मुंहिंजा मौला फ़लाणो गुनाह कयो, उनजी माफ़ी अता फ़रमा, फ़लाणो गुनाह कयो, उनजी माफ़ी अता फ़रमा। मदीने वारे साईं फरमायो जेको माण्हू अत्ताइबु मिनज़ ज़ंबि कमल्ला ज़ंब लहू, जेको ताइब थिए गुनाहनि खां, उहो ईअं आहे ॼण की उन गुनाह जो कमु कयो ई कोन्हे को। भाइरो त बाने जे मथां इस्तिग़फ़ार करणु अल्लाह ताला वटि सभ खां महबूब तरीन अमल आहे। पोइ माण्हू कहिड़े वक़्तु इस्तिग़फ़ार करे अल्लाह बख़्शींदो, माफ़ी ॾींदो, पर भलो टाइम इस्तिग़फ़ार जो उहो आहे
रात जे पोएं पहर में कुरान मजीद खुद फरमायो अस्साबिरीन वस्सादिकीन वलकानितीन वलमुनफिकीन वलमुस्तगफिरीन बिल असहार। मोमिन जो निशानी अल्लाह जे कुरान बुधायूं तो वे सब्र करण वारा आहिनि, सच ॻाल्हाइण वारा आहिनि, अदब वारा आहिनि, अल्लाह जी राह में ख़र्च करण वारा आहिनि, ऐं वलमुस्तगफिरीन बिल असहार, ऐं रात जे पोयनि हिस्सनि में उथी गुनाहनि खां माफ़ी तलब थींदा आहिनि। रात जे पोयनि हिस्सनि में ॿी जगह ते अल्लाह ताला कुरान मजीद में मुत्तकीन बाननि जी निशानी बयान कई त कानू क़लीलन मिनल लैली मा यहजऊन, उहे रात जो तमामु घटि सुम्हंदा आहिनि, व बिल असहार हुम यस्तगफिरून, ऐं रात जे पोएं पहर में उथी अल्लाह खां इस्तिग़फार कंदा आहिनि। जंहिंमहिल तव्हां सेरी जो उथंदा आहियो न, इहो टाइम आहे इस्तिग़फार जो। बरकातु तहज्जुद नमाज पढ़ी वो चार नफिल 8 रकातूं, इहो नफिल सुन्नत तरीक़ो आहे तहज्जुद पढ़ण जो। पर जेको तव्हांजो नसीब हुजे ओतिरो तहज्जुद जा नफिल पढ़ी उन खां बाद में कुछ देर वेही पंहिंजे ज़हन में मलामत कंदे पंहिंजे नफ्स खे गुनाहनि खे यादि करे पोइ वेही इस्तिग़फार कयो, अल्लाह खां माफ़ी वठो, मुंहिंजा मौला गुनाहनि जी माफ़ी अता फरमा। इन टाइम ते जेको माण्हू माफ़ी वठंदो आहे अल्लाह हुनजा हड़े गुनाह बख़्शे माफ़ फरमाए। सय्यदुना हैदर कर्रार मौला अली मुश्किल कुशा असदुल्लाह अल गालिब सय्यदुना अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु वरदा हैदर कर्रार जो फरमाए त माण्हुनि जे लाइ अल्लाह ताला 2 अमन नाज़िल कया। ॿ अमन अमा अल्लाह जे तरफ़ां 2 अमन नाज़िल थिया ज़मीन ते, अल्लाह जे तरफ़ां 2 अमान नाज़िल थिया आहिनि इंसाननि जे लाइ। 2 अल्लाह ताला अमन नाज़िल कया आहिनि। अमन माना सुकून, फरहत, ॾुखनि खां निजात, दर्दनि खां निजात, उहे 2 अमन अल्लाह नाज़िल कया। सैयदना हैदर कर्रार फरमाए हिकिड़ो अमन तव्हां वटां हलियो वियो, ॿियो अमन बरक़रार आहे। हज़रत हैदर कर्रार खे अर्ज़ु कयो साईं उहे 2 अमन कहिड़ा आहिनि? साईं फरमाए पहिरियों अमन आहे मुंहिंजे दिलबर नबी मोहम्मद मुस्तफ़ा करीम जी ज़ात, तव्हांजे लाइ महबूबनि जी ज़ात अमन ऐं अमान वारी आहे। मदीने वारे साईं जी ज़ात अल्लाह जे तरफ़ां रहमत आहे, बरकत आहे, इनायत आहे। पर साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु बि रहमत आहिनि, पर बज़ाहिर सैयदना हैदर कर्रार फरमायो साईं जन मज़ार अक़दस में आरामी थी विया, क़ब्र अनवर में तशरीफ़ फरमा थी विया। हाणे तव्हांजे लाइ ॿियो अमन आहे इस्तिग़फार, अल्लाह खां गुनाहनि जी माफ़ी वठणु। जेको माण्हू घणो इस्तिग़फार करे मदीने वाले साईं फरमायो अल्लाह ताला जे अमन में अची वेंदो आहे। हैदर कर्रार फरमायो महबूबन करीमन फरमायो मन क़ाल अस्तग़फिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि, जेको इहो इस्तिग़फार जो सीगो पढ़े अस्तग़फिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि, इहो पढ़े गुफ़िर लहू व इन कान क़द फर्र मिन अज़्ज़ाफ़े। मदीने वाले साईं फरमायो त अल्लाह हुनजा हड़े गुनाह बख़्शे छॾींदो, भली खणी जंग जे मैदान मां जिहाद खे पुठी ॾेई भॻो हुजे न तॾहिं भला हुनजा इहे गुनाह बख़्शे माफ़ फरमाए। अकबर तरीन कबीरो तरीन गुनाह आहे जिहाद जे मैदान मां भॼणु, पुठी ॾेई काफ़िर विढ़नि पिया, मुस्लमाननि खे मारनि पिया, हे पुठी ॾेई भॼी वञे, बुज़दिल थी वञे, एॾो वॾो गुनाह छो न हुजे। सैयदना हैदर कर्रार सैयदना हबीब किबरिया रऊफ़ुर रहीम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन वक़्त में बि माण्हू इस्तिग़फार करे त अल्लाह इहो गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। दोस्तो इस्तिग़फार जी कसरत कयो, वॾे में वॾो फ़ाइदो त इहो आहे जो हुन सां गुनाहनि जी माफ़ी मिलंदी। जॾहिं ख़ताऊं इंसान जूं बख़्शियूं वेंदियूं त हुनजा असरात ख़तमु थी वेंदा, गुनाहनि जा बुरा असर पवंदा आहिनि। उन जे करे माण्हू जे ज़िंदगी में अमन ख़तमु थी वेंदो, सुकून ख़तमु थी वेंदो, रिज़्क़ जी तंगी अची वेंदी, बेरोज़गारी अची वेंदी, ऐं साईं मुंहिंजा घर जो माहौल ख़राबु थी वेंदो। इन जे करे जो गुनाह कसरत सां थी विया। जॾहिं माण्हू इस्तिग़फार कंदो त इहे बुरा असरात ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु थी वेंदा। तुंहिंजे अमाल नामे मां गुनाह जो ख़तमु थी विया त गुनाह जा असरात बि ख़तमु थी वेंदा। ऐं इहो फ़ाइदो थींदो जो इस्तिग़फार करण वारे जे रिज़्क़ में कॾहिं तंगी कोन ईंदी आहे। जेको माण्हू घणो इस्तिग़फार करे उनखे अल्लाह ताला कॾहिं मोहताजी जो मुंहुं न ॾेखारींदो, कॾहिं बि उनखे ॿियनि जे आॾो हथ फैलाइण जे लाइ अल्लाह मोहताज न कंदो। उनजे रिज़्क़ में एॾी त बरकत अची वेंदी, एॾी त बरकत अची वेंदी जो
पाण मावे हैरत हूंदो त मुंहिंजे लाइ रिज़्क़ किथां थो अचे, मां कमायां बि नथो, रिज़्क़ किथां थो अचे। इहो मदीने वारे साईं फरमायो, साईं करीमन फरमायो त तव्हांखे अल्लाह अहिड़ी जाइ तां रिज़्क़ ॾींदो जिते तव्हांजो वहम गुमान बि कमु कोन कंदो, जे इस्तिग़फ़ार घणो कंदो। इस्तिग़फ़ार आहे इहो हिकिड़ो साईं करीमन ॿुधायो जो ॿुधायो अस्तग़फिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह, या ॿियो आहे अस्तग़फिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह, अस्तग़फिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। रोज़ानो घटि में घटि 200 दफ़ा इहो इस्तिग़फ़ार पढ़ो। ईअं न त हिकिड़ो ॾींहुं पढ़ियोसीं वरी ॿियो ॾींहुं छॾे ॾिनोसीं, वरी 3 ॾींहंनि खां पोइ पढ़ियोसीं, वरी 4 ॾींहं छॾे ॾिनोसीं, इन सां बरकतूं हासिल न थींदियूं। मुसलसल रोज़ानो हिकिड़ो टाइम मुक़ररु कयो या टाइम नथा मुक़ररु कयो त 24 कलाकनि में इहे 2 तस्बीहूं इन इस्तिग़फ़ार जूं पढ़ंदा रहो। रमज़ान जो महीनो आहे, हिन में त कसरत सां पढ़ो त भलो आहे। जेॾीमहिल सेरी जो उथो था, पानी खाओ वेठा, इस्तिग़फ़ार कयो वेठा, हर निमाज़ खां पोइ इस्तिग़फ़ार कयो, अल्लाह खां माफ़ी वठंदा रहो। पर घणे तस्बीह ते 200 दफ़ा रोज़ानो इस्तिग़फ़ार कयो, अल्लाह ताला तव्हांखे अहिड़ियूं बरकतूं ॾींदो जो तव्हां पंहिंजे अखियुनि सां उहे बरकतूं ॾिसंदव। अल्लाह ताला शाल असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए, रब शाल अमल नसीब। अल्लाहु आमीन, 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 ला इलाहा इल्लल्लाह।